इन वक्त मां के बंद 11 मेल ते मौजूद आया। इन बंद के केतरो गारो लगल है। के बंद लावारिस थी चुको आहे, उनजो वारिस केर भी ना है। के बंद जो ठेकेदार हाजी शेर मोहम्मद मोगरी साहब हिन वक्त बंद की हालत ॾिसो। हिन बंद के मुकम्मल तौर गारो लगी चुको आहे। हिन सरकारी पैसा उहे काॾे था वञनि? उहे साईं हिते न पहुता आहिनि। अच्छा साथियों, हक़ मौजूद नमस्ते। आऊं आहियां भागचंद वलेचा ऐं अॼु मां मौजूद आहियां हिन कच्चे वारे के बंद ते। तव्हां ॾिसी सघंदा हूंदव त हर दफ़े CM अॻिले दफ़े बि हिते CM सिंध आयो हुयो ऐं हर दफ़े हिन बंदनि खे मज़बूत करण जे लाइ करोड़े ऐं अरबे रुपयनि जी बजट रखी वेंदी आहे, पर तव्हांखे नज़र फिज़िकली तौर ते काई बि शइ न ईंदी आहे। कोई मूंखे जेको ॾेखारे त बाक़ी बिल्कुलु जेकी हिन के बंद खे मज़बूत करण जे लाइ जेकी बजट आई हुई उहा हिन बंद ते ख़र्च थी आहे। हीउ ॾिसो, करोड़े ऐं अरबे रुपया हिते हिन के बंद खे मज़बूत करण जे लाइ लॻाया विया, पर अव्हां ॾिसी सघंदा हूंदव त हिते मज़बूतीअ नाले काई बि शइ न आहे। किथे आहे ज़िला इंतिज़ामिया, किथे हितां जा चूंडियल नुमाइंदा ऐं किथे आहिनि उहे महा करप्ट ठेकेदार जेके सिंध हुकूमत खे नुक़सान था ॾियनि, जेके सिंध हुकूमत खां हिन बंदनि जे नाले पको करण जे नाले ते पैसा त वठनि था पर कमु नथा करनि। मां तव्हांखे ही लाइव अपडेट ॾेखारे रहियो आहियां। हीउ ॾिसो, ही के बंद जी हीअ हालत आहे त ही पत्थर उहे आहिनि जेके पुराणा पियल हुया, हिते जेके पुराणा लॻल हुया। नवां के बि हिते पत्थर न लॻाया विया, पर जेकी बि हिन बंद खे पके करण जे लाइ जेकी बि बजट आई उहा सरकारी अकाउंट मां निकिरी चुकी आहे, पर हिते कमु अव्हां फिज़िकली तौर ॾिसी सघंदा हूंदव, कमु कंहिं बि क़िस्म जो न थी सघियो आहे। हीउ मां तव्हांखे ॾेखारियां, हीउ ॾिसो, ही हालत आहे। ॾिसो, ही बंद खे बिल्कुलु कचो करण जे लाइ हितां जी लॻे थो ज़िला इंतिज़ामिया बि हिन में ख़ुशि आहे त हीउ बंदि कचो हुजे ऐं हीउ बंदि टुटे, जंहिंखां पोइ जेके आसपास जा जेके ॻोठाणा आहिनि, जेके हितां जा रवासी आहिनि, उन्हनि खे नुक़सानु थिए, उन्हनि जी ज़राई ज़मीननि खे नुक़सानु थिए। ज़रियनि मूजिबि हिन के बंद खे मज़बूत करण जो ठीको MPA हाजी शेर मोहम्मद मोगरी वटि आहे, पर हाजी साहब ताक़तवर हुजण करे कमु नथो कराए। किथे आहे एंटी करप्शन, किथे आहे नेब? के बंद ते मौजूद आहियूं, जितां जा रवासी ॿुधाए रहिया आहिनि। उन्हनि जी ज़बानी ॿुधूं त हिन के बंद जो कॾहिं खां कमु बंदि आहे, कॾहिं खां शुरू थियो ऐं छा हाल आहे, छा नालो आहे साईं तव्हांजो? अली बख्श लंगर साईं। के बंद जो छा हाल आहे? के बंद लावारिस थी चुको आहे, उनजो वारिस केर बि न आहे। जाथूं अचनि था, जाथूं खॾा खुयूं गारा लॻल आहिनि, 10 सालनि जा रहनि गारा बरसातुनि जे हिसाब ते, अॼु ताईं उनजी मालिकी न आहे। छो न आहे? जेकी हिन के बंद खे मज़बूत करण जे लाइ जेके पैसा अचनि था, सरकारी पैसा, उहे काॾे था वञनि? उहे साईं हिते न पहुता आहिनि। अच्छा, पैसा न पहुता आहिनि, न कमु थियो आहे, पैसा न पहुता आहिनि। भला तव्हांखे जेके हिते कमु करण वारा एरीगेशन जा मुलाज़िम या ठेकेदार नज़र अचनि था? न, बिल्कुलु न, कोई बि न आहे। केर बि न। भला तव्हां बि त रोज़ हिते घुमंदा हूंदव, भला थी सघे थो मतां कॾहिं राति जो आया हुजनि या शाम जो? सर असां ॾींहुं राति लड़ियूं पिया, नथा अचनि। ही हालत आहे। मां अव्हांखे लाइव अपडेट ॾेई रहियो आहियां हिन के बंद जा, जितां जा रवासी इहो ॿुधाए रहिया आहिनि त हिन महिल ताईं के बंद खे मज़बूत करण जे लाइ जेकी बजट आई उहा सॼी खाइजी वई आहे, करप्शन जो वर थी वई आहे। पर हिन वक़्त ताईं के बंद करण, मज़बूत करण जे लाइ, पको करण जे लाइ कोई बि इंतिज़ामिया पारां, चूंडियल नुमाइंदनि पारां, एरीगेशन पारां या जेके बि एरीगेशन जा जेके मुलाज़िम आहिनि, जा जेके ठेकेदार आहिनि, उहे कोई बि नोटिस नथा वठनि, न ई हिन खे बंद खे मज़बूत था कराइनि। ही हालत आहे। ही मां तव्हांखे लाइव अपडेट ॾेई रहियो आहियां, तव्हांखे लाइव मंज़र ॾेखारे रहियो आहियां के बंद जा, जितां जी मज़बूती तव्हां ॾिठी त केतिरी मज़बूती आहे, पर जेके के बंद खे मज़बूत करण जे लाइ आयल पैसा हुया उहे बि खुर्द बुर्द जो शिकार आहिनि। किथे आहे सिंध सरकार, किथे आहे सिंध हुकूमत, किथे आहे CM सिंध ऐं किथे आहिनि एरीगेशन जा वॾा वॾा ऑफिसर। हीउ ॾिसो, ही के बंद जा लाइव अपडेट मां तव्हांखे ॾेखारे रहियो आहियां। ॾिसो त हिन बंद में केतिरो गारो लॻी चुको आहे, केतिरो हिन बंद खे पाणीअ खाई छॾियो आहे। हीउ ॾिसो केतिरो हिन बंद खे पाणीअ नुक़सानु पहुचायो आहे। जे अञा बि हिन बंद खे मज़बूत न कयो वियो त हीउ पाणी हिन वक़्तु 1 लख क्यूसिक बि न हूंदो। अगरि
हिते अगरि इहो पाणी 2 या 2.5 लख क्यूसिक अची वियो त हीउ बंदि छा था सम्झो तव्हां? किथे आहिनि उहे करप्ट ठेकेदार जेके दावा कंदा आहिनि त असां बिल्कुलु के बंद खे मज़बूत करे छॾियो आहे, हाणे कहिड़ी बि ॿोॾि ईंदी, अगरि हाणे केतिरी बि वॾी ॿोॾि आई त कोई बि नुक़सानु न थींदो, हीअ जेके हितां जा रवासी इन्हनि खे को नुक़सानु न थींदो, शहर खे को नुक़सानु न थींदो, हितां जी ज़मीननि खे को नुक़सानु न थींदो, इहे ज़मीनूं सरसब्ज़ी हूंदियूं, हिते पाणी वग़ैरह न ईंदो ॿोॾि जो। इहे सभु दावाऊं कूड़ियूं आहिनि। मां तव्हांखे लाइव अपडेट ॾेखारे रहियो आहियां हिन वक़्तु के बंद जा। मां तव्हांखे लाइव अपडेट ॾिसो था, ही लाइव अपडेट आहिनि, ही लाइव अपडेट आहिनि के बंद जा। ही पत्थर ॾिसो, ही 1-2 ट्राली हिते लाहे करे हितां हलिया विया आहिनि। उन खां पोइ न हिते एरिगेशन जो को अमलो आयो आहे, न हितां जा के ठेकेदार आया आहिनि जेके न के बंद खे मज़बूत करे सघनि, जीअं ईंदड़ ॿोॾि में हिन के बंद खे के बंद मज़बूत हुजे, जंहिंखां पोइ हितां जा जेके रवासी आहिनि उन्हनि खे को नुक़सानु न थिए या शहर खे को नुक़सानु न थिए। अहिड़ी काई बि ॻाल्हि न आहे, सभु दावाऊं कूड़ियूं आहिनि ऐं बजट मुकमल तौरु खुर्द बुर्द जो शिकार। ही के बंद 11 मेल जा अक्स आहिनि। तव्हां हिन वक़्तु बंद जी हालत ॾिसो, हिन बंद खे मुकमल तौरु गारो लॻी चुको आहे, हिन बंद खे मुकमल पाणीअ पंहिंजे लपेटे हेठि आणे छॾियो आहे। कीअं हिन बंद खे टोड़े छॾियो आहे? पाणी हिन वक़्तु पाणीअ जी जेकी क्यूसिक ॿुधाई पई वञे त सिंधू दरिया में हिन वक़्तु जेको इहो पाणी मौजूदु आहे उहो 1 लख बि न आहे। पर ॾिसो तव्हां हिन के बंद 11 मेल जी जेकी हिन बंद जी सूरत आहे, हिन बंद खे ही केतिरो गारो लॻो आहे, ही मां तव्हांखे ॾेखारियां थो। काश अगरि एरिगेशन वारा या जिन खे बंद मज़बूत करण जा पैसा मिलिया, या जेके चूंडियल नुमाइंदा हुआ, या हितां जी जेकी इंतिज़ामिया हुई, अगरि उहा अखि पटे हा त हिन बंद खे मुकमल तौरु पको कयो वञे हा। हिन वक़्तु बंद जी ही हालत आहे, पाणी बंद खे मुकमल तौरु तोड़े छॾियो आहे। हिन वक़्तु बंद खे केतिरो गारो लॻल आहे, ही तव्हांखे मां लाइव अपडेट ॾेखारे रहियो आहियां। ही के बंद 11 मेल जी ताज़ा तरीन सूरत हाल मां तव्हांखे ॿुधायां त हिन वक़्तु मां के बंद 11 मेल ते मौजूदु आहियां। हिन बंद खे केतिरो गारो लॻल आहे, अगरि इंतिज़ामिया अखि न पटी त हिन वक़्तु जेको हिन सिंधू दरिया में हिन के बंद वटि जेको पाणी आहे उहो 1 लख क्यूसिक बि न आहे। जे अगरि हिते 2 खां 2.5 लख क्यूसिक पाणी अची वियो त उहो हिन बंद खे कीअं टोड़ींदो ऐं पाणी कीअं ॻोठनि तरफ़ शहरनि तरफ़ दाख़िल थींदो, उहो ॾिसंदड़ ई सम्झी सघंदा हूंदा। बाक़ी हुकूमत ऐं इंतिज़ामिया ख़बर न आहे छो लवाए थी, छो गुम आहे, उहा असांखे बि ख़बर न आहे।